जी वकीलनि जो पाण अॼु काफ़ी पुलिस सां हल्की फुल्की झड़पूं ॾिठियूं पर आख़िर में जीअं तव्हां चयो त जुडिशल कमीशन जो त इजलास थियो उन्हनि जेके उन्हनि खे 6 जज सुप्रीम कोर्ट में मुक़ररु करणा उहो करे छॾिया। इस्लामाबाद हाई कोर्ट जो जेको वक़्ती चीफ जस्टिस जूनियर आहिनि उन्हनि खे मुक़ररु करे छॾियूं। सो जुडिशल कमीशन जो इजलास थियो उन करे छॾियो। वकीलनि एहतिजाज कयो। हाणे इहो दावा जेका कनि पिया मुनीर मलिक साहब ऐं ॿिया त साईं ही 2007 वारी 2007 सां मुराद चौधरी इफ्तिखार वारी बहाली जेका अदलिया जी बहाली वारी तहरीक जेका एतज़ाज़ अहसन ऐं आसमा जहांगीर ऐं हिननि सभिनी कुर्द हिननि लीड कई हिननि जी ख़्यालु आहे त ही ओढ़ी तहरीक थियणु वञे पई। आउं सम्झां थो ईअं न पियो थिए। सबबु इहो आहे त हुन महिल 2007 में ज़रे घटि जेके जुडिशरी हुई अधु खां वधीक जेका हायर जुडिशरी हुई उहो इस्टाब्लिशमेंट सां गॾु बीठल हुई। थोड़ा जज ॿाहिरि बीठल हुआ पर वकीलनि जी तमामु घणाई जेका आहे उहा हिकिड़े पासे हुई। यानी हिकिड़े प्लेटफॉर्म ते हुआ हिकिड़े पेज ते हुआ। को एकड़ बेकड़ नंढा नंढा पॉकेट ग्रुप्स वकीलनि जा हुआ जेके मुखालफ़त कनि पिया पर उन्हनि जी का तारीख़ में अहमियत न हुई। सो देयर वाज़ नो स्प्लिट। जुडिशरी में हो स्प्लिट बट देयर वाज़ नो स्प्लिट इन द बार। बेंच में हो बार में न हो। वकील सभु हिकिड़े पेज ते हुआ ऐं मुशर्रफ सां हिकिड़ी डिक्टेटरशिप हुई। हुनजे ख़िलाफ़ु माण्हुनि खे उअं ई बाहियूं हुयूं। सियासी पार्टियूं हुयूं सभई पार्टियूं तक़रीबन हा सवाइ क्यू लीग ऐं MQM जे बाक़ी PTI हुजे नवाज़ लीग हुजे पीपल्स पार्टी हुजे सभु हुनखे सपोर्ट करे रही हुयूं। त उहा 2007 जी तहरीक हिकिड़ो पोइ हिकिड़ो नओं रुख़ इख़्तियार करे वई। नई हुन ज़माने में इलेक्ट्रॉनिक मीडिया खे बि जी ताक़त बि साम्हूं आई पिए। हू बि पंहिंजो जौहर ॾेखारण में मसरूफ़ हुई इलेक्ट्रॉनिक मीडिया यानी TV जर्नलिज़म। त हिकिड़ी सिचुएशन डिफरेंट हुई। अॼु ईअं न आहे। अॼु बि जुडिशरी में स्प्लिट नज़र अचे थो असांखे बेंच में पर बार में बि बेंच यानी जेके वकील साहिबान आहिनि वो छा केर भी दावा से चई सके तो इख्तलाफ ना है। स्प्लिट इज वेरी ऑब्वियस। काफ़ी इंपॉर्टेंट बार्स जेके आहिनि हू हिन या एटलीस्ट हुननि जा ऑफिस बेयरर्स यस हाणे पूरी बार जा वकील बीठा हुया त सवाल इहो आहे त ही जेतिरो वाज़े स्प्लिट आहे वकीलनि में वकील हिकिड़े पेज ते न आहिनि त ही 2007 जी तहरीक कीअं बणिजी वेंदी। पहिरीं वकील साहिबान पाण में त ॿधी कनि न। हाणे मूंखे त आउं नाला इन करे न पियो खयां। पाकिस्तान बार हिकिड़े पासे आहे सुप्रीम कोर्ट बार हिकिड़े पासे आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अलॻि आहे। पोइ हिकिड़ी अलॻि अलॻि मौक़िफ़ आहिनि। मुख़्तलिफ़ बार्स जा मौक़िफ़ अलॻि आहिनि। साॻी रीति हींअर पॉलिटिकल पार्टीज़ ही जीअं 6वीं आइनी तरमीम खे जी शदोमत सां वकील साहिबान मुखालफ़त कनि पिया। बेसिकली त 6वीं आइनी तरमीम जी कनि पिया न पोइ उन सां ई जुड़ियल ही सभु मामलात आहिनि। लेकिन बेसिकली वकील जेको विया आहिनि 6वीं आइनी तरमीम लाइ विया आहिनि। 6वीं आइनी तरमीम खे पास कराईंदड़ नवाज़ लीग पीपल्स पार्टी MQM मौलाना फज़ल रहमान त पोइ आख़िर पार्टियूं ॿाहिरि बचियूं कहिड़ियूं। हिकिड़ी इमरान ख़ान PTI हू पंहिंजे लाइ कुझु न पिया करे सघनि। हिकिड़ी बची वञी ठीकु आहे। सो ये चवण त हाणे इहा तहरीक उहो मोमेंटम झले वठंदी या उहो माहौल जुड़ी वेंदो जेको 2007 में हो। अच्छा टी ॻाल्हि हींअर छा इलेक्ट्रॉनिक मीडिया उहो फ्री आहे। हुन महिल त मुशर्रफ एडमिनिस्ट्रेशन खे अञा सम्झ ई न पे आई त अच्छा ही TV मीडिया जेको आहे उहो एॾो वॾो मॉन्स्टर ठही वियो आहे छा। हाणे त सोशल मीडिया खे बि पेका करे वेठा आहिनि। पेका जो कानून ठाहे वेठा आहिनि। सो थिंग्स शयूं बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। लेकिन बहरहाल वकील साहिबान हिम्मत कनि पिया मतिलबु हल्की फुल्की रेजिस्टेंस शो कनि पिया। हाणे अगरि बेंच मां बि को इस्तीफ़ा अची वञनि था ऐं को टेम्पो जुड़ी वञे ख़ुदा ख़बर हालात मुख़्तलिफ़ आहिनि। थियण लाइ कुझु बि कॾहिं बि थी सघे थो। 2007 ऐं 2025 जा हालात मूं तव्हांखे मुख़्तसिरन अर्ज़ु कयो त मुख़्तलिफ़ आहिनि। अच्छा पर सभिनि खे जेके बार जेके हिन वक़्तु अगेंस्ट आहिनि उहे बार बि ड्यू टू पॉलिटिकल रीज़न्स त अगेंस्ट न आहिनि ड्यू टू सम अदर रीज़न्स अगेंस्ट बीठियूं आहिनि। अगरि ओॾा को जिना इस्टेब्लिशमेंट अगरि सिधो चइजे अगरि ओॾा कुझु रवैयो चेंज थो थिए त इहे सॼो रैपिडली वरी सॼो कुतीअ थो। ॾिसो अगरि तव्हां चओ था त इस्टेब्लिशमेंट यानी हिननि खे यूनाइट करण जे हक़ में थी वञे छो अगरि न बि थिए हिन वक़्तु जेके पोइ त 6वीं आइनी तरमीम छो पास कराए। एग्ज़ैक्टली पीपल्स पार्टी या नवाज़ लीग का उनमें कुझु हासिल थिए पियो छा। इहो त ख़ाली पीपल्स पार्टी ख़्वाहिश आहे मूंखे सम्झ नथी अचे। पीपल्स पार्टी नून लीग खे हासिल त थिए थो न हींअर थिए थो वरी अपोज़िशन में वेंदा त पोइ वरी PTI खे हासिल थींदो।
अनएक्सपेक्टेड ॻाल्हि आहे त जुडिशरी जे हिन हालात ते IMF में इंट्रस्टेड आहे हाणे IMF हाणे तव्हांजे हर शइ में इंट्रस्टेड हूंदी त तव्हां कमंद जो अघु बि नथा मुक़ररु करे सघो, कणिक जो बि नथा करे सघो, हर शइ में IMF ईंदी छाकाणि त पैसा ॾिए थी। पर इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे त हू जॾहिं जुडिशियल प्रोसेस ऐं रिफॉर्म्स खे जेतोणीकि हुननि जो तर्जुमान चए थो असां त सिर्फ़ु हिकिड़ी मुशाहिदे लाइ अचूं पिया, भाउ तव्हांजो छा वञे मुशाहिदा छो पिया कयो, त बेसिकली जुडिशरी केतिरो फेयर हले थी असां वटि हाणे जो अगरि जाइज़ो IMF वठंदी त ज़ाहिर IMF जा जेके अकाउंटेंट्स आहिनि उहे त अची कोन वठंदा, ज़ाहिर आहे हू असांजी आला अदलिया जा अकाउंट्स चेक करण त नथा अचनि, ज़ाहिर आहे त मतिलबु को लीगल माइंडेड माण्हू ईंदा। ज़ाहिर आहे जी हा हा लीगल माइंडेड माण्हू ईंदा त पोइ त ॻाल्हि पधरे पट पई आहे त छा मामिलो छा पियो थिए, असां वटि कानून इंसाफ़ ऐं कानून जा मामला कीअं हलनि था। त अगरि हुन ते हिन जो मुशाहिदो अची वञे थो IMF जो नाकारी में, त जीअं ॿियूं शयूं IMF चवंदी आहे हिन ॻाल्हि खे सुधारियो, हिन ॻाल्हि खे सुधारियो, हिन ॻाल्हि खे सुधारियो, ऐं असांजी सरकार मजबूर आहे त उहे ॻाल्हियूं सुधारे या IMF जी ॻाल्हि मञे, त सुभाणे अगरि हू पंहिंजे मुशाहिदे खां पोइ चवनि त तव्हांखे जुडिशरी खे बि हिन में रिफॉर्म्स आणणा पवंदा, त पोइ शायदि असांखे मञिणो पए त शायदि इहो को ग़ैब जी मदद हुजे, असां पाण त कुझु चङाई करण जे मूड में न आहियूं। फांसी पोइ न साॻी रीति IMF चए थी त असीं जेके मालियाती यानी तव्हांजा जेके फाइनेंशियल मामलात आहिनि, इदारा आहिनि, त माना पोइ गवर्नेंस जी ॻाल्हि अची वेंदी आहे, कंहिं न कंहिं तरीक़े सां करप्शन सां ॻाल्हि जुड़ी वेंदी। त छा करप्शन बि पाकिस्तान में रोकण लाइ IMF को तजवीज़ूं ॾींदी?